नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। अवां खे सभ खां पहिरीं ॿुधायूं संजोरो मां चक 74 वासण एड्स जहिड़ी मुज़ी मर्ज़ में मुब्तला औरत दाहींदे चयो आहे त घर जो अलॻि अलॻि विकिणी इलाज करायोसीं पर तबियत में को बि सुधारो नाहे आयो। हाणे वधीक इलाज कराइण जी सघ नाहे। उन पीपी चेयरमैन ऐं वॾे वज़ीर समेत आला इख्तियारनि खां सहायता जी अपील कई आहे। संजोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लगारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अनीस लगारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, सिंजोरे वेझो 74 चक वासण फेरोज़ा बीबी एड्स जहिड़े मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं गुरबत ऐं कसम बरसी वारी ज़िंदगी घरण सबबि इलाज कराइण खां लाचार आहे। एड्स जी मरीज़ा फेरोज़ा बीबी गुरबत सबबि काफ़ी अरसे खां पंहिंजो इलाज करणु छॾे ॾिनो आहे ऐं पाड़े जा माण्हू संदसि मदद करण बजाए खांसि नफ़रत करणु ऐं ख़ौफ़ खाइण लॻा आहिनि। संदसि मुड़ुसु नबीज़ात बिरोही खे पहिरां एड्स थी, जंहिंजे इलाज ते घर में समूरी जमा पूंजी ख़र्च थी वई, जॾहिं त आख़िर में कंहिं पंहिंजो घर बि विकिणणो पइजी वियो। जॾहिं त हींअर घर न हुजण करे पंहिंजे ॿारनि ऐं पोड़े वाले सां गॾु कोठे ते वेठल आहे। फेरोज़ा बीबी खे एड्स जी बीमारी पंहिंजे मुड़ुसु नबीज़ात बिरोही ज़रिए मुंतकिल थी। संदसि 2 पुट गूंगा ऐं ॿोड़ा हुजण करे कमाइण खां लाचार आहिनि ऐं पाड़े वारनि ऐं मिटनि माइटनि खां मिलंदड़ ख़ैरात जे पैसनि ते गुज़र सफ़र करण ते मजबूर आहिनि। फेरोज़ा बीबी सिंध जे वॾे वज़ीर, शहर जी सूबाई वज़ीर, डायरेक्टर हेल्थ, DC सांगड़, DHO सांगड़ ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि फिरंदी वारनि खां अपील कई आहे त संदसि एड्स जहिड़े ख़तरनाक बीमारी जे इलाज में मदद कई वञे। ॿिए तरफ़ 74 चक में 3 जेके आहिनि एड्स केसिस जी मौजूदगी ऐं हिकु मरीज़ जी खोतगी बावजूदि ज़िले जो सिहत खातो अघूर निंड में सुतल आहे ऐं एड्स जी निशानदेही बावजूदि इलाइक़े में का बि मेडिकल टीम न पहुती आहे ऐं न ई एड्स जी वधीक फैलाव जो रोकथाम लाइ के क़दम खयां विया आहिनि। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अनीस लगारी तफ़सील ॾियण लाइ।